अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द जाअकुम रसूल वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन। हो तक जान हिसाब अल्लाह तदोही आहियां मेरे मुझे मन में नाहे को सवाब जानिब कहिड़ो जवाब ॾींदुस हर हिक ॾोह जो मारूं मिट मली रजा
अदा सभई परख्यासो सोखिय भाई सबको ओखिय तू ही तू मौला मथा बुड़ो मलाहि जुबा जजो जजो मुअज़्ज़ज़ सामईने किराम, स्टेज ते वेठल मुअज़्ज़ज़ हज़रात, खुसूसन सैयद साईं खमन शाह शिराज़ी दामत बरकातुहुल आली ऐं गोठ आचार सालार जा मुअज़्ज़ज़ीन ऐं परे परे खां मुझे मदीने वारे मीर जे इश्क में कही अचण वारो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। सभई तारीफ़ूं मुझे करीम रब जे लाइ जेको कायनात जो खालिक ऐं मालिक। लखें करोड़े दुरूद उन इमामुल अंबिया सरदारुल अंबिया यतीमन जे यार अड़ियन जे आधार मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात जे मथा जंहिंखे मुझे करीम रब मुख्तारे कुल बनायो। जेतरा भी आमदे सरकार जे खुशी में जश्न कजन उहे जश्न घटहन मुझे आका जे खुशी जो शान अञा निरालो। छो त प्यारा दोस्त तवां सां खुशी आखिर केतरी करे सघूं था, जेतरो वसा जेतरो वसा। अमीर केतरी खुशी करे सके थो, भली स्टेज ठाराए सके थो, बेहतरीन खाधा तैयार कराए सके थो। गरीब केतरी खुशी करे सके थो, देग लाहे सके थो, विराए सके थो। लेकिन अज एकड़ो जुमलो दिल चवे थी चवा, मुझा मुसलमान भाई याद रखजा, जश्न ईद मीलादुन नबी मल्हाइण नकी देगिन जो नालो आ, नकी स्टेजन जो नालो आ, नकी मुझा दोस्त कहे वडे रैली कढण जो नालो आ, नकी नचण जो नालो आ, नकी कुडण जो नालो आ। ये सभई जुज़ियूं हन। हकीकत जश्न ईद मीलादुन नबी जी छाहे, इन पंहिंजे दिल जी निस्बत ऐं ताल्लुक पंहिंजे आका करीम सां गंढण जो नालो जश्न ईद मीलादुन नबी। जेकॾहिं घणनि देगिन जे पचाइण खे मीलाद पाक सां मंसूब कजे त भत में भी खोड़ देगियूं पचंदियूं आहिनि, छा उनखे मीलाद चइबो? जवाब ॾींदा चो न चइबो। जेकॾहिं स्टेजन खे सिंगारण जो नालो मीलाद हुजे त स्टेजूं भी खोड़ दुनिया में महफिलन में सजंदियूं आहिनि, लेकिन मीलाद उहो भी नाहे। जेकॾहिं जलसन ऐं जुलूसन जो नालो मीलाद हुजे त मुझा दोस्त जलसा जुलूस जाम माशाअल्लाह इलेक्शन जे टाइम ते थींदा आहिनि। जेकॾहिं हथड़े खाइण जो नालो मीलाद हुजे त इस मुझा दोस्त अजीज इलेक्शन जे टाइम ते सब कुछ इहो थींदो आ, थींदो सब कुछ आ, मगर उनखे मीलाद कोन सॾबो आ। छाजे करे कोन सॾबो आ? शयूं त इहे साॻियूं हूंदियूं हन, पर दिल जो कनेक्शन ऐं दिल जी निस्बत आका सां कान हूंदी आ। इन करे मीलाद न चइबो आ। मीलाद उनखे चइबो आ जो दिल जो कनेक्शन महबूब मदीने वारे मीर जे ज़ात सां गंढिजी वञे। पोइ जेकॾहिं तो मुंहिंजा दोस्त जश्न करे सेठो सीजे सेजूं सिंगारियूं तॾहिं बि तुझू कबूल, जे तो जुलूस कढिया तॾहिं भी तुझा कबूल, जे तो देगियूं लाथियूं तॾहिं भी तुझू कबूल। पर जेकॾहिं घर जे कुंड में वेही करे मदीने दे मुहड़ करे मुझे महबूब ते दुरूद पढ़ी तो उहो भी तुझो मीलाद कबूल।
छो तो सुहिणे लतीफ़ सरकार जो हिकिड़ो शेर ज़हन में अचे पाण फरमाइनि था मांदी थी न मारोई मांदी थी न मारोई अल्लाह तुझो अल्लाह भी आगे सवन वरन जा दुखड़ा हिक लहज़े मंझला है ओही मालिक आगे जेको माग पहुंचाई दुई मारुई जेकॾहिं घणनि देगिन जी ताकत न थई त परेशान न थी जा जेकॾहिं अंगणन सिंगारण जी ताकत न थई त परेशान न थी जा जेकॾहिं जिस्म में जुलूस में वञण जी ताकत न थई त परेशान न थी जा जेकॾहिं दिल में मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे विलादत जी खुशी जागई न थी त जरूर परेशान थी जा ऐं सोच जा त मूंखे छा थी वयो आ जो मुझे आका जे मिलाद जो टाइम आ मुझे दिल में खुशी वारो ॾियो अञा कोन भरियो आ जो त मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दरबार में बेनियाज रब जे दरबार में अल्लाह जो कुरान करीम तिलावत कया तवा के खबर आ अक्सर दलील अल्लाह जे कुरान में दीदो हां अल्लाह फरमायो लई यनालल्लाह लुहूमुहा वला दिमाउहा वलाकिन यनालुहु तक़वा मिनकुम मुझे बेनियाज रब फरमायो तहां जूं देगियूं भी मां रब ताईं कोन थियूं पहुचन तहां जो गोश्त भी मां रब ताईं कोन थो पहुचे तव्हां जो रत वहाइण भी ढोर कुहण भी मां रब ताईं कोन थो पहुचे मुझा मौला छा थो पहुचे मुझो अल्लाह तो फरमाए मुझा माना जेका तुझे नियत ऐं दिल में इरादो आ मां रब जे दरबार में उहो पहुचंदो आ तुझू देगियूं दुनिया वारा खाईंदा तुझू देगियूं तुझा खैर खैरातूं जशन जा प्रोग्राम दुनिया वारा खाईंदा बिन लफ्ज़न में चवा त मुझो रब कुरान करीम जे तरफ का कुरान करीम जे जरिए तो असा के बुधाए रहियो वा करण त मीलाद यारी जे रात सैयद खबन शाह ऐं सजे गोठा 4 सालार वारन गॾिजी 11 जे रात कयो आ पर जॾहिं खां इन्हनि जो इरादो शुरू थियो आ रब जे दरबार में तॾहिं खां नालो लिखिजी वियो आ त मुंहिंजा मिठड़ा मुस्लमान भा सब खां पहिरीं याद रखी छॾिजां दिल जो ताल्लुक दिल जो कनेक्शन मुझे करीम आका सा मिलाए जा की खबर पवई मिलियो या कौन मिलियो जॾहिं कोई भी प्रोग्राम थो करी बाद में हुन खां न पुछजा त मुझे प्रोग्राम मज़ो कयो या न कयो पांजे तन्हाई में वेही करे मुसल्लो विछाए मुझे करीम रब जे दरबार में शुक्राने जो बरकातों नफल पढ़ी मदीने तैयबा दे मुहड़ करे मुझे हुजूर ते दुरूद पढ़ी पढ़ी सुम्ही पैजा पाणी यार बुधाई दई त तुझो खैर केतिरो कबूल थियो आ छो त हिकड़ो मिस्कीन माण्हू आ
हमेशा मीलाद कंदो आ सिज बपाछा कदह इंसान भरी में आ कदह भाकुर में आ उन गरीब जो गरीबी हाल थी वयो आ हिन वक्त उन वट दुनिया दौलत मौजूद ना है बाजार में वींदो आ शिकवा कोन कंदो आ त दुनिया था चवंदी जेकी 5 रुपया गीदे में हुया घर में होया ओहे खणी चना दुकान ता वठंदो आ ओहे चना झोल में खणंदो आ गलीअ में हलंदो बिया मुझे मुस्तफा जूं नातूं पढ़ंदो बिया मासूमन में विरहाईंदो बिया झोलीअ में चना मौजूद हन झोलीअ में त चना मौजूद हन मगर दिल में मदीने वारो मौजूदा दिल में इश्क मुस्तफा मौजूदा विरायत चना रहो अख अख सा लगिया नफल शुक्राने जो रब जे दरबार में पढ़ी करे मदीने जे ताजदार ते दुरूद सलाम जो नजरानो नींदे नींदे अख लगिया लिखण वारो लिखे तो खणी जो दिसा अजीब मंजरा कुशादो मैदाना अणखुट अल्लाह जे बानन जो ओहे मुझा दोस्त अजीज अकीदत मोहब्बत वारियों मानियो हर शय मौजूद पया मुझो करीम आका पंजे सहाबा सा गड दिसंदो त उन्हन खे पियो अचे मुझे मुस्तफा करीम जे उन्हन हथड़न में उहे मां वारा चना हथ में पया ने मां जदे करीब तो थिया मुझे करीम का फरमायो परेशान न थी मुझे बेनियाज रब जी निगाह वडन वडन खैरातन आई देखन ते ना है मुझे करीम रब जी निगाह तुझे दिल जे कनेक्शन आई निस्बत जे मथा मौजूदा त कदे परेशान न थी जा मता चई त मां गरीब आहियां मुझो मीलाद कीअं थींदो मां छा कंदुस मीलाद में हर किसी हो न सोच जा कुछ भी न हुजे न मुझा मिठड़ा भा हिकड़ो रुगी खीर जो वटड़ो खणी पानी जो वटड़ो खणी बस रुगी मुझा दोस्त कंखे मुझे करीम मुस्तफा जे मीलाद जी नियत करे निजा दिल में इश्क ई मोहब्बत सा मुझे हुजूर ते दुरूद व सलाम पढ़ जा तो जो नंगर मुझे हुजूर जे दरबार में पहुंच ऐं कबूल थी वींदो चो इंशाअल्लाह ताला त मीलाद छाके चइबो चो मीलाद दिल जे कनेक्शन जो नालो आ छा जो नालो आ मीलाद वरी जो छा जो नालो आ मीलाद मीलाद दिल जे कनेक्शन जो आ जे दिल तुंहिंजी में न खुशी न हुजे त माण्हुनि जे टोकुन खां पोइ इन करण खां न करण भलो थई दिल जे इश्क ई मोहब्बत सा दिल जे हुजूर सा याद रखी छड़जा जे भी हिकड़ो कणो खर्च कयो आ मुझो खुदा कंजो रखंदो कोन तो असां छा मीलाद कयो आ तो असां छा खुशी कई आ अज बुध त तोखे सजण साईं जो फकीर बुधाए थो कुरान करीम जे आयत जो थोड़ो हिस्सो तिलावत कयो थम अज त मां उन कुरान करीम जे मुझा दोस्त आयत जे उन थोड़े हिस्से के खोले करे तोखे बुधाया त मुझे करीम रब छा फरमायो आ अल्लाह जे ज़ात फरमायो लक़द जाअकुम रसूल मुझे बेनियाज रब फरमायो बेशक तव्हां वट आयो इज्जत वारो रसूल गौर कर कुरान करीम जे मथा छा तो थे बा तोखे कुरान करीम जे मथा गौर कयो मुझे सुणे बेनियाज रब कुरान करीम जे अंदर मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे
आमद के मुझे करीम मुस्तफा जे उम्मत के बिशारत ॾींदे फरमायो आ बेशक तव्हां आयो आ इज्जत वारो रसूल। ओ मुझा दोस्त अजीज, ओ मुझा दोस्त अजीज, अल्लाह ताला जंहिंखे बि नबी बनाए मोकिलियो आ जो तमाम अंबिया इज्जत वारा हन, जो तमाम अंबिया इज्जत वारा हन। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जात के केतिरो मुझे करीम रब इज्जत वारो बनाए मोकिलियो आ। अज त तोखे अल्लाह जो कुरान पढ़ी ॿुधाया तात तोखे अंदाज़ो लगे मुझो मुस्तफा केतिरो इज्जत वारो आ। जॾहिं उन जे गुलामन जी इज्जत जो अंदाज़ो लगाईंदे त ख़बर पवंदई त गुलामन जे आका जो मकाम छा हूंदो। सब खां पहिरीं मुझे करीम रब फरमायो तिलकर रुसुल फद्दलना बअदहुम अला बअद मिनहुम मन कल्लमल्लाह व रफ़अ बअदहुम दरजात। मुझे बेनियाज रब फरमायो तमाम अंबिया के मां करीम रब दुनिया जे तख्ते ते मोकिलियो आ। तमाम अंबिया के मोकिलियो आ। मुझे बेनियाज रब फरमायो उन्हनि पंहिंजे रसूलन मां बअदहुम अला बअद फद्दलना मां अल्लाह बाज के बाज जे मथा फजीलत वारो बनाए मोकिलियो आ। मिनहुम मन कल्लमल्लाह कनसा मां अल्लाह कलाम फरमायो आ। गौर कजा किनसा मां अल्लाह कलाम फरमायो आ। वरफ़अ बअदहुम दरजात ऐं किन के मां अल्लाह आला दर्जा अता फरमाए छॾिया हने। मुझा दोस्त गौर कजा रब्बे जुल जलाल फरमायो किन सा मां अल्लाह कलाम फरमायो आ। अज त पहिरीं कलाम वारे जो जिक्र कयो पो बाद में अंदाज़ो लगाए जा त जॾहिं कलाम वारे जो जिक्र ही आ त रफ़अ दरजात जो मकाम छा हूंदो। मिनहुम मन कल्लमल्लाह अल्लाह ताला जी जात बाबरकात कोहे तूर ते पंहिंजे सुहिणे नबी मूसा कलीमुल्लाह सां कलाम फरमायो आ। कंहिंसां गाला गाला कैसा जो सुने मूसा कलीमुल्लाह सा गोठ सागियो आ 4 सालारा मगर थोड़ी थद में वाके सुल्तानी सही चयो त थदा थी व्यायो तवा के यूं करम थो कया इंशाअल्लाह ताला रुगी थोड़ो कुछ लम्हात मुखे तवा जो बेस बनाइण दियो। कोहे तूर ते अल्लाह जे जात मूसा कलीमुल्लाह सा कलाम फरमायो। तौरेत जो तोहफो अल्लाह ताला जे जात मूसा कलीमुल्लाह के दिनो। गौर कजा जदे अल्लाह जे सुने नबी मूसा कलीमुल्लाह तौरेत जी मुझा दोस्त अजीज तिलावत शुरू कई। उन तिलावत तौरेत में छा लिखल हुयो जै मूसा कलीमुल्लाह के दुआ घुरण ते मजबूर कयो। छा लिखल हुयो ओ मुझा सुना मूसा जी मुझा करीम रब अहिड़ी मखलूक दुनिया ते पैदा कंदुस जेका रात जो जहन्नमी हूंदी सिज उभरण खां पो जन्नती थी वींदा। मूसा कलीमुल्लाह जॾहिं तौरेत जे अंदर इहे जुमला पढ़िया अल्लाह जे दरबार में दुआ घुरी ओ मुझा सोना करीम रब इहे त मूंखे दे। मुझे बेनियाज रब फरमायो ओ मुझा कलीम
या मखलूक पैदा जरूर कंदुस मगर तोखे कोन दींदुस पंहिंजे महबूब ला पैदा फरमाईंदुसे। मूसा कलीमुल्लाह तौरेत जी अॻिते तिलावत कई। मुंहिंजा दोस्त अज़ीज अल्लाह जो ॿियो फरमान अहिड़ी मखलूक पैदा कंदुस जेके नेकीअ जो इरादो कंदा मां अल्लाह उन्हनि जूं नेकियूं लिखराईंदो वेंदुसि। मूसा कलीमुल्लाह हथड़ा खयां ओ मुंहिंजा मौला भला इहा मखलूक मूंखे दे। मुझे बेनियाज रब फरमायो ओ कलीम इहा मखलूक भी तोखे कोन दींदुम इहा मखलूक भी मां पंहिंजे यार जे ला पैदा फरमाईंदुम। सोच त सही मुसलमान तू त मुझे मुस्तफा करीम जे मिलाद जूं गालियूं तो करी तू जो अञा वजूद ही पैदा कोन थियो आ त तुंहिंजूं गालियूं मुंहिंजो रब महबूब जे करे तो असां जूं गालियूं अंबिया खे ॿुधाए रहियो आ। ओ मुझा सुना मूसा नेकी हिकड़ी कंदा दह दह दई छदींदो मान मौला भला इहे मुखे दे। अल्लाह फरमायो मूसा न इहे भी मुझे महबूब जा। जेडी मल बेनियाज रब पंहिंजे महबूब जे उम्मत जो शान बयान कयो कंहिंजी उम्मत जो जवाब दे गाला गाला कंहिंजी उम्मत जो ऐं उहा उम्मत केरा तू न में आहीं या नहीं। सोच त सही मुसलमान सोच त सही त मुझे रब्बुल आलमीन तोखे केतिरो इज्जत वारो बनायो आ। बनायो मुझे खुदा है लेकिन कंहिंजे करे जो मदीने वारे साईं जे करे बनायो। बेशक मुझे अल्लाह इज्जत वारो तोखे बनायो जरूर आ मगर तुझे करे न मुझे सुने मदीने जे ताजदार जे करे। सुने मूसा कलीमुल्लाह हथड़ा खया मौला इहे रब चयो न अल्लाह जे नबी चयो मौला जे इहे नथो दी त पो भला मूंखे भी पंहिंजे महबूब जो बनाए छॾे। खुदा जी जात थी जाने मुसलमान सजी जिंदगी तो असा खुशी केड़ी कई आ। सजी जिंदगी मुझे मुस्तफा जे उम्मती हुजण जे इन हिकड़े नाते जे मथा सजी जिंदगी अल्लाह जो शुक्रानो करी। तुझो शुक्राने जी जिंदगी खत्म थी वेंदी मगर मुझे रब जी नेमत उन खां भी निराली आ। मुखे वो जवाब दे जे जे गुनहगार उम्मत जो इहो मकाम अल्लाह बनायो वा बुधाए त उन गुनहगार उम्मत जे आका जो मकाम छा हुंदो। जरा गौर कर थोड़ो तवज्जो कजा मुझा दोस्त अजीज छो त मिलाद मुस्तफा जे महफिल के रस्मी बनाइणो नाहे मुझे आका जे निस्बत वारे मिलाद जे महफिल के हकीकी बनाइण जी कोशिश करनी आ ता दिल में एहसास पैदा थे त केड़े महबूब जो मिलाद करे रहा हो। मुझा दोस्त ज़हन के हाजिर करे वे अल्लाह जो बियो नबी हजरत लूत अलैहिस्सलाम डालो छावर तुम जवाब दे इए गालाइंदा छो। अल्लाह जो नबी लूत अलैहिस्सलाम बियो अल्लाह जो नबी शुआइब अलैहिस्सलाम मुख्तसर बिन अंबिया जो जिक्र थो कया। तवा दुनिया जी तारीख ॾिठिया दुनिया जी तारीख बुधिया अल्लाह ताला जे जात बाबरकात लूत अलैहिस्सलाम जे कौम जे मथा अजाब आंदो या कोन आंदो जवाब दियो। सोची पो जवाब दियो। शुआइब अलैहिस्सलाम जे कौम जे मथा अजाब आयो या कोन आयो चो अजाब आयो छाजे करे आयो थोड़ो गौर कजा। शुआइब अलैहिस्सलाम जी कौम तौर ऐं माप में
घट वधाई कंदी हुई छा कंदी हुई तोर ऐं माप में ॾियण जा वट हिकड़ा वठण जा वट ॿिया ॾेखारी निशय हिकड़ी हेठों बि ॾेई छॾीन जॾहिं ठगी कंदा हुया मुझे अल्लाह जे ज़ात इन बुनियाद ते शुआइब अलैहिस्सलाम जे क़ौम जे मथा अज़ाब नाज़िल कयो मुझा दोस्त अजीज लूत अलैहिस्सलाम जी क़ौम हम जिन्स परस्त हुई जंहिंजे करे अल्लाह उन्हनि जे मथा अज़ाब नाज़िल कयो एस ताईं त तुंहिंजो ॿुधल मां अॻिते ॿुधाइण थो चाहियां ॿुधाए त मुंहिंजे रब इन क़ौमुनि ते अज़ाब ॾींहं में कयो या महीननि में कयो या साल में कयो जवाब ॾियो चो काई ख़बर काने चो काई ख़बर कोने काई खबर कान ओ मुझे मुस्तफा करीम जा गुलाम अगर खबर न थई त खबर रख न की अल्लाह दीहन में नाजुल कयो न की महीनन में न की कलाकन में अल्लाह उनन जे मथा अजाब कदे नाजुल कयो तवज्जह सा बुध जा उन का पहिरी मुखे जवाब दे छा जे को शुएब अलैहिस्सलाम जे कौम व्यापार में ठगी कई तू असा कयो था या कोन था कयो जवाब दियो कयो था लूत अलैहिस्सलाम जी कौम जे की कयो तो असा में मौजूद आहे या ना है सच चो लेकिन अजाब आहे या कोने चो अजाब कोने रहमत ही रहमत अजाब ना है रहमत ही रहमत छाजे करे या हाने इन जुमले के बुधण जी कोशिश कजा लूत अलैहिस्सलाम जे कौम जे मथा अल्लाह तेसी अजाब नाज़िल न कयो जैसे लूत अलैहिस्सलाम उन कौम में मौजूद हुयो गौर सा बुध जा अल्लाह अजाब नाज़िल तदे फरमायो जदे मुझे रब फरमायो ओ मुझा सुना लूत जी मुझा मौला इन तुझे शहर जा मानू डाढा डोही बनजी वया हन हेतरी बदमाशी कई थन हाने तू मुझो नबी आ ए कीअं तो थी सके त मां रब जो नबी भी हुजे ऐं अजाब भी हुजे तू इनन का शहर छदे वञ त मां अल्लाह इनन जे मथा अजाब कया लूत अलैहिस्सलाम शहर छदे वयो अल्लाह जो अजाब उन्हन जे मथा कड़की पयो शुएब अलैहिस्सलाम शहर छदे वयो अल्लाह जो अजाब कड़की पयो यानी अल्लाह जो अजाब उन कौम जे मथा ईंदो आ जन वट नबी मौजूद न हुंदो आ तो असा वट हेडन डोहन जे बावजूद ठग भी एक नंबर जा बदमाश भी एक नंबर जा शराबी भी एक नंबर जा व्याजी भी एक नंबर जा सभिनी डोहन जे बावजूद रब जो अजाब कोन थो अचे कहजे करे जो इन करे न थो अचे जो मदीने जो यार गुलामन वट मौजूद आ हे तुझो कमाल ना है तो तक गुनाहन जी इंतहा करे छदिया छो त ही कौम लूत अलैहिस्सलाम जी ना है ही कौम शुएब अलैहिस्सलाम जी ना है ही त उम्मत मुझे महबूब मुस्तफा करीम जिया तोखे अंदाजो ही कोन्हे को तोखे अंदाजो ही कोन्हे को त मुझे बेनियाज रब मुझे महबूब सा मेराज जे रात कहड़ो वायदो कयो ओ गोठ आचार सालार जे मस्जिद शरीफ जे सहन में वेहण वारा मुझे मुस्तफा करीम जा थोरा गणे गणे याद करण वारो मुझो खुदा लेकिन इन थोरन जो जरियो बनिया जाते मुस्तफा चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेरा जजे रात मुझे रब महबूब सा वायदो कयो महबूबा जी मुझा करीम रब महबूब तोखे प्यारे में प्यारो केरा मुझा मौला मुखे प्यारी गुनहगार उम्मत ॾाढिया मुझे रब फरमायो महबूबा जॾहिं क़यामत जो दिहाड़ो थींदो यौमुल हिसाब जो दिहाड़ो थींदो मुझा महबूबा सजी कायनात जे तमाम अंबिया जे उम्मतन जो हिसाब तो मुस्तफा जे उम्मत जे सामूं वठंदुसि जॾहिं
तुझे उम्मत जो वारो ईंदो त पंहिंजे रहमत जा पर्दा दरमियान में ॾेई छॾींदुसि। ओ मुंहिंजा महबूब तुझे उम्मत खे न हिते ख्वार कयो थम न हुते ख्वार न हिते ख्वार कयो थम न हुते ख्वार कंदुसि। कंहिंजे करे मुंहिंजो करीम रब करम पियो करे। चो त सुहिणे मदीने जे ताजदार जे करे पियो करम करे। पो जय मुझे करीम रब मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे करे एतिरा एहसान कया हन। उन मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद जे मौके ते अगर तो खुशी कई आ त मुझे मुस्तफा ते थोरो कोन कयो आ। पंहिंजी कबर ऐं क़यामत बचाइण जो सामान तैयार कयो आ। ओ मुझा मुसलमान भा ओ मुझा मुसलमान भा अन्या चवी त तोखे खोले खोले अन्या भी समझाया मुखे हिकड़ो जवाब दींदो हल त मुझा दोस्त तोसां जीजल अमड़ प्यारो वधीक कंदिया या मुझो मदीने जो मीर प्यार वधीक कंदो आ। जवाब दे न तोखे नारा चवा न तोखे ढारा चवा कुछ भी न मुखे रुगी तू एहसास ॾियार त तू जागी रहियो है। जवाब दे मदीने जो ताजदार वधीक प्यार कंदो आ या जीजल अमड़ वधीक प्यार कंदी आ। जवाब दे भला अमड़ प्यार वधीक कंदी आ या मुझो रब तोसां वधीक प्यार कंदो आ। जवाब दे ओ मुझा मिठड़ा ओ मुझा मुसलमान भा जरा गौर त कर। जीजल खे बचड़ो भी भले हिकड़ो हुजे दादलो भी हद खां वधीक हुजे। नई अमड़ सेज विछायो वेठिया पंहिंजे बचड़े जे सुम्हण जे ला। बचड़ो मिट्टीअ में पेर भरियो थो अचे ॿुधा अची सेज ते पेर रखण जी कोशिश तो करे त जीजल अमड़ हुन खे पेर धोअण ला मोटाईंदी या कोन मोटाईंदी। जवाब दे छा चवंदसि बच्चा हंधु तुंहिंजो आहे सेज तुंहिंजे लाइ पर किननि पेरनि सां त न अचो धोई धोई थकिजी थी पवां। वञ वञी पेर धोई आ मां मोटाए छॾींदसि पेर धोई पोइ अंदरि अचो। हेॾो कालीन मूं हाणे साफ़ कयो आहे वरी मिटी हणा पेर खणी थो अची। जेका दी दुनिया जे अंदरि जी जल अमड़ा उहा बि मेरो ॾिसी मोटाए छॾींदी आ। छो त अॻियों सेज साफ़ हूंदी आ। हिकिड़े मिंट जे ला मुझे करीम रब जे कुर्ब दे त निहार अल्लाह जी रहमत पाका तू गुनाहन जा अंबार खयो बीठो हूंदो आ। मुझो रब चवंदो आ जहिड़ो आई तहिड़ो हली आ त हिन रहमत जे हौज़ मां तोखे धोई छॾियां। एडो मुझो करीम रब तो सा प्यार कंदो आ। मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो सा केतरो प्यार कंदो आ। हिकड़ी गाल करे मां मीलाद आहे त सब मुझे यार जो मीलाद हली रहियो आ। मुझा दोस्त अजीज हिकड़ो मुझे महबूब मुस्तफा जो सहाबिया केरा हा मुझे करीम आका जो सहाबिया जी जल अमड़ खे कंहिंखे वरी चयो अमड़ जो नालो वठंदे तकलीफ़ त कान थी अचे न तू चो जी जल अमड़ करे पंहिंजो अंदर ठार त रब तुंहिंजा गुनाह माफ़ करे। ओ नौजवानो ओ रात जो गलिन में वेही टाइम ज़ाया करण वारो होटलन ते वेही टाइम ज़ाया करण वारो जी जल अमड़ दे निहारण भी इबादत आ। दिल भर पीउ सां ॻाल्हाइण भी इबादत आ। अब्बे अम्मा जे कदमन में वेहण भी इबादत आ। मुझा दोस्त अजीज खिदमत भी न कर रुगी अब्बे अम्मा दे निहारे रुगी उन्हनि जो हाल पुछ त बाबा तुंहिंजो हाल कहिड़ो आ त मुंहिंजो रब तुंहिंजे ला मुझा दोस्त अजीज खैर ऐं बरकत जा दर खोले थो। ए नौजवान
ओ नौजवान रात जो गलिन में वेहण वारा होटलन ते वेही करे कचहरी मचाइण वारा खुदा जे वास्ते मुखे जवाब दे त तुंहिंजी कचहरी जेका गलिन में ऐं होटलन ते हूंदी आ उहा गिला हूंदी आ या कुरान पढ़ंदो ही जवाब दे छा बे जी गिला करण जे लाइ तो कुरान पढ़ियो आ कदे त मुझे रब गिला कंदड़ जे लाइ केडी सजा मुकर्रर करे छडी आ अल्लाह ताला पंहिंजे पनाह में रखे अल्लाह ताला पंहिंजे पनाह में रखे अल्लाह ताला फरमायो ला यगतब बअदुकुम बअदा ओ हिक बे जूं गालियूं करण वारो हुन जूं गालियूं हुन सां नौजवान से कचहरी थो मचायो खुदा जा बाना रहम कर मुझो बेनियाज रब पंहिंजे सुहिणे कुरान करीम में बयान कयो ओ हुन जूं गालियूं हुन सां करण वारा हुन जूं गालियूं हुन के ॿुधाइण वारा अल्लाह ताला फरमायो अयुहिब्बु अहदुकुम अन याकुल लहम अखीहि मैता ईमान सां बुधा कुरान सच्चो आहे या नाहे ईमान सां बुधा दिल का पुछी पो जवाब दे अल्लाह जो कुरान सच्चो आहे या नाहे कोई शक कुरान करीम में नाहे त पो बुध आधी रात ते महफिलियूं सजाइण वारा हिक बे जी गिला हुन जी हुन के बुधाइण वारा रब तो चवे जेकी हिक बे जी गिला था कन गिला छा के चइबो आ बाद में थो बुधाई अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो आ ओ हुन जी हुन सां गिला करण वारो अयुहिब्बु अहदुकुम अन याकुल लहम अखीहि मैता तव्हां मां केर हिकिड़ो आ जेको इहा ॻाल्हि पसंदि थो करे त हू पंहिंजे मुअल भाउ जो गोश्त चक हणी खाइण शुरू करे तो मजाक समझो आ नौजवान बे जी गिला खे तू पंहिंजे कचहरीअ खे बनाइण जे लाइ तू थोड़ो टहकन खे वधाइण जे लाइ पंहिंजे मुस्लमान भाउ जी परपुठ प्रचार थो करी गिला छा खे चइबो आहे अच त मदीने वारे मीर जे दरड़े ते वठी हलाए ओ अल्लाह जूं बानियूं छो त अल्लाह जे बानियुनि में बि इहा आम मर्ज़ हूंदो आहे ॿ औरतूं हिक ॿिए सां वेहंदियूं आहिनि त हिक ॿिए जी प्रचार कंदियूं आहिनि मर्द हुजे या औरत हुजे अल्लाह जो क़ुरान जो कानून मर्दनि लाइ बि साॻियो आहे त औरतुनि लाइ भी साॻियो आहे हुक्म मुझे करीम रब जो सभिनी जे लाइ ओ गिला कंदड़ो हिक ॿिए जी गिला न कयो मुझो करीम रब थो फरमाए छा तव्हां पंहिंजे मुअल भाउ जो गोश्त खाइण पसंदि कंदो न मुंहिंजा मौला रब थो चवे जे मुअल भाउ जो गोश्त खाइण पसंदि नथो करी त पंहिंजे मुस्लमान भाउ जी गिला न कर हाणे गिला चइबो छा खे आहे कंहिं में को ऐब हुजे उन जे गैर मौजूदगीअ में उहो बयान कजे इन जो नालो गिला है समझे मुसलमान गिला छा के चइबो आ कंहिं में का कमी कोताही हुजे उन जे गैर मौजूदगी में उहा कमी कोताही बयान कजे इन जो नालो गिला है मुसलमान पनाह घुर अल्लाह खां त मां अर्ज पे कयो रात जो गिलाऊं करे जहन्नम के खरीद करण वारा होडो जीजल अम्मा ऐं बाबो तुंहिंजो इंतजार करे रहिया आहिनि जन्नत जा दरड़ा तोला खोले रहिया आहिनि अमड़ इंतजार पई करे त जान मुझो बचड़ो आयो दिल पर पी इंतजार पियो करे त जान मुझो बचड़ो आयो जदे अबे ऐं अम्मा जे साम्हूं बचड़ो रुगी खिलंदो आ मदीने जे मीर फरमायो जदे बचड़ो मां जे साम्हूं खिली अमड़ सां ॻाल्हाईंदो आ मुझो करीम रब हुन खे 10 मक़बूल हजन जो सवाब अता फरमाईंदो आ
जॾहिं पंहिंजे दिल पर बाबे जानी सा मुर्गी बचड़ो मिलंदो आ मुझो करीम रब्बो हुन के 10 मक़बूल उमरन जो सवाब अता फरमाइंदो आ। जवाब दे जेकॾहिं रात जो रुगी 10 मिनट अब्बे ऐं अम्मा सा कचहरी करे सुमी पवी केॾो बि गुनहगार हुजी सुबुह जो जन्नत तुंहिंजे इंतजार में हूंदी या कान हूंदी। अब्बे अम्मा जो कदर कर उन खां अॻ में जो अबो अम्मा हलिया वञनि पो वेठो बोकड़ करी दाहूं करी पो कुछ कोन थींदी। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मां ॻाल्हि पे कई अर्ज़ कयम त मुंहिंजे करीम मुस्तफ़ा जो हिकिड़ो सहाबिया केरो थोड़ो ॻाल्हायो सहाबिया जी जल अमड़ खे हिन मिठड़े कुलड़न ते खणी करे हिकड़ो हज भी कराईंदो आ बियो हज भी कराईंदो आ। हज जे मथा हज हज जे मथा हज रब खे राज़ी करण जे ला जॾहिं 10हों हज जी जल अमड़ खे मुकम्मिल कराईंदो आ काबतुल्लाह जो हज जे दौरान आखिरी तवाफ फर्जियत के पूरे करण जे ला कराए बस कंदो आ। मुंहिंजा दोस्त काबे दे मुहड़ करे जेडी मल बरकातूं नफल पढ़ी दुआ घुरंदो आ ओ मुंहिंजा सोहणा करीम रब तुंहिंजा लख लख एहसान अज मुंहिंजी जल अमड़ जो थोरो लाहे छॾियो ग़ैब खां आवाज़ ईंदो आ खबरदार थी जा खबरदार थी जा 10 हजन में अमड़ जो थोरो लाहण वारा अञा त तो जी जल अमड़ जे हिक रात जो थोरो भी कोन लाथो आ। मुसलमान जवाब दे खुदा जे वास्ते सोच नौजवान खुदा जे वास्ते सोच सहाबिया 10 हज तो जी जल अमड़ के कुलड़न ते खणी कराए तदे भी जी जल अमड़ जे हिक रात जे ओ जागे जो सवाब लाहे न थो सके त बुधा उम्मती थी करे मुझे मुस्तफा जा थोरा की लाहे सकंदो लाहे सकंदो को उम्मती कोई भी उम्मती मुझे करीम मुस्तफा जा थोरा लाहे कोन सकंदो छो त मुझे मुस्तफा करीम जा अणखुट थोरा त पो तो असा जे कदे मीलाद कयो त महबूब ते थोरो कयोसी या पांजे पाण ते थोरो कयोसी गाला गाला कहते कयोसी पांजे पाण ते महबूब जे